अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, वेलकम टू लर्नर्स पॉइंट। लर्नर्स पॉइंट में हमारी भली कर है। टुडे वी विल लर्न द फ्यूचर सिंपल टेंस। अज असीं सिखंदासीं ज़मान मुस्तक़बिल सादो। वो छा है अचो त हेठि सिखूं। डेफिनेशन यानी वस्फ़ आहे a verb which denotes an action of subject in future that is called future simple tense। वस्फ़ उहो फ़ेल जेको फ़ाइल जे कंहिं कम या अमल खे ईंदड़ वक़्त में ॾेखारे त उनखे ज़मान मुस्तक़बिल सादो चइबो आहे। अचो त हलूं। नोट: हिन ज़मान जा मददगार फ़ेल शल ऐं विल आहिनि। नोट नंबर 2: हिन ज़मान जे सभिनी जुमलनि में फ़ेल जी पहिरीं सूरत फर्स्ट फॉर्म इस्तेमाल थींदी आहे। अचो त चार्ट ॾिसूं। चार्ट में सॼी ख़बर पइजी वेंदी। सब्जेक्ट हिन जा आई, वी, यू, ही, शी, इट, दे, सिंगुलर नेम ऐं प्लूरल नेम। उन्हनि सां जेके ॾिसंदव त हेल्पिंग वर्ब जेके शल ऐं विल कहिड़नि सां कहिड़ा था लॻनि। फर्ज़ कयो आई ऐं वी सां त शल था लॻनि, बाक़ी ॿियनि सभिनी सां असां विल जो इस्तेमालु कंदासीं। इहो क़ाइदो ॾिनो वियो आहे। ऐं मेन वर्ब तव्हां ॾिसी सघो था सभिनी सां फर्स्ट फॉर्म लॻो पियो आहे। मतिलबु मेन वर्ब साॻियो आहे, हेल्पिंग वर्ब में थोरी चेंजिंग आहे। अचो त हाणे फॉर्मेशन सिखूं त फॉर्मेशन जूं कीअं ठहंदियूं आहिनि, जुमला कीअं ठहंदा आहिनि। पॉज़िटिव सेंटेंस जी पहिरियों फॉर्मेशन थो ॾे। पॉज़िटिव सेंटेंस पहिरियां सब्जेक्ट प्लस शल विल प्लस फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लीमेंट रखणो आहे। जीअं लिखियलु आहे, यू विल आस्क मी क्वेश्चंस इन क्लास, यानी तूं मूंखां क्लास में सवाल पुछंदे। नेगेटिव सेंटेंस जी फॉर्मेशन ॾिनल आहे, सब्जेक्ट प्लस शल विल, उन खां पोइ असांखे नॉट रखणी आहे ऐं उन खां पोइ फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लीमेंट रखणो आहे। जीअं जुमिलो थो थी बीहे, यू विल नॉट आस्क मी क्वेश्चंस इन क्लास, यानी तूं मूंखां क्लास में सवाल न पुछंदे। अहिड़े हिसाब सां 3 नंबर जुमिला इंटरोगेटिव सेंटेंस यानी सवाली जुमिलो। उनमें पहिरियां शल या विल रखणी आहे, प्लस में सब्जेक्ट प्लस में फर्स्ट फॉर्म प्लस में ऑब्जेक्ट प्लस में कॉम्प्लीमेंट। यानी विल यू आस्क मी क्वेश्चंस इन क्लास, यानी छा तूं मूंखां क्लास में सवाल पुछंदे। 3 फॉर्मेशन थी। अचो त बाक़ी 2 पढ़ूं। इंटरोगेटिव ऐं नेगेटिव सेंटेंस जी फॉर्मेशन आहे, उनमें पहिरियां शल विल रखणो आहे, प्लस में पोइ सब्जेक्ट रखणो आहे, ऐं प्लस में नॉट, प्लस में फर्स्ट फॉर्म, प्लस में ऑब्जेक्ट ऐं प्लस में कॉम्प्लीमेंट रखणो आहे। जुमिलो कुझु हीअं बीहंदो, विल यू नॉट आस्क मी क्वेश्चंस इन क्लास, यानी छा तूं मूंखां क्लास में सवाल न पुछंदे। ताक़ीदी जुमिला हिन नोट ॾिनो आहे हिकिड़ो। नोट छा आहे उहो ॾिसूं। नोट आहे ताक़ीदी जुमिले यानी एम्फेटिक सेंटेंस बनाइण लाइ असीं आई, वी सां विल ऐं ही, शी, इट ऐं सिंगुलर नेम या प्लूरल नेम सां असीं शल जो इस्तेमालु कंदासीं। सिंपल फॉर्मूलो आहे त मतिलबु जेकॾहिं ॿियनि जुमिले में तव्हां आई, वी सां शल विल था लॻाए, शल था लॻाए, त जेकॾहिं विल लॻाईंदो त इम्फेक्ट थींदो। अहिड़े हिसाब सां जीअं ही, शी, इट ऐं सिंगुलर नेम सां असां विल लॻाईंदा आमतौर ते। ॿियनि जुमिलनि में जेकॾहिं विल कटे शल लॻाईंदासीं त उहो ताक़ीदी तब्दील थी। लेट्स रीड सम एग्जांपल्स। अचो त कुझु मिसाल पढ़ूं। पहिरियों मिसाल आहे, आई शल नॉट प्लक फ्लावर्स फ्रॉम माई गार्डन, यानी मां पंहिंजे बाग मां गुल न पटींदुसि। 2 नंबर आहे, विल पारस पास हर ड्रेस, छा पारस पंहिंजी पोशाक इस्त्री कंदी। उन खां पोइ आहे, शी विल प्रिपेयर डिश फॉर गेस्ट्स, यानी हूअ महिमाननि लाइ ताम तयारु कंदी। उन खां पोइ जुमिला, राशिद विल
breathe loudly याने राशिद ॾाढियां साह खणंदो। उन खां पोइ जुमिलो आहे will they not cheat you याने छा उहे तव्हांखे धोखो न ॾींदा। पोइ जुमिलो आहे you will not fetch water from the well याने तव्हां खूह मां पाणी न भरींदो। उन खां पोइ जुमिलो आहे we will follow the teachings of teachers याने असीं वाक़ई उस्तादनि जी तालीमात ते अमल कंदासीं। इतना जुमिलो ॾिसो था वही सां दिलि लॻो आहे, इन करे इहो जुमिलो ताक़ीद हलियो आहे, वाक़ई लॻियो आहे। इन खां पोइ आहे will अमीन obey mother छा अमीन माउ जो चयो मञींदो, इहो जुमिलो सवाली आहे। इन खां पोइ आख़िरी जुमिलो आहे shopkeeper will give me the ice cream दुकानदार मूंखे मलाई ॾींदो। नाज़रीन ही हुयूं असांजी वीडियोज़ ऐं ही हुई तव्हांजी वीडियो फ्यूचर सिंपल टेंस ते। जेकॾहिं अञा बि को सुवाल रहिजी वियो हुजे महिरबानी करे असांजे चैनल खे never forget to subscribe our channel and like our video learners point। तव्हांजी महिरबानी।